अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल किताब ते नंढड़ो वीचार। किताब सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ M.H. पंवर, मोहम्मद हुसैन पंवर। 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी कराची सिंध। साइज़ 9 भाङे 12 इंच वॾी अक्सी तस्वीर वारी। सिफ़ा 312। ख़ूबसूरत ऐं मज़बूत पके जिल्द में जंहिंजे मुंहं ते क़दीम आसारनि ऐं सखर बैराज जे पुल जो हिकु ॾेख। पोयां लेखक ऐं सिंधीकार जो तारुफ़। तारीख़ जेतिरो दिलचस्प, वणंदड़ ऐं पुरकशिश मज़मून आहे, ओतिरो ई ख़ुश्क, थकाईंदड़, अणांगो, महिनत तलब ऐं जाखोड़ींदड़ मौज़ू आहे। ख़ासि तौर ते सिंध जी तारीख़, जेका हिन मौज़ूअ ते जाखोड़ कंदड़ ऐं खोजींदड़ पीर हसामुद्दीन राशिदीअ जे ॾसियल माख़ुज़नि खां अॻु सिर्फ़ु बादशाहनि, शहज़ादनि, हमलावरनि, अमीरनि, वज़ीरनि ऐं ताक़तवर तबिक़नि जे किसनि, कहाणियुनि, कारनामनि, बहादुरियुनि ऐं ॾाढाइनि खां अलावा कुझु बि न हुई। उन खां पोइ उहा आम माण्हुनि, हिन धरतीअ ते वसंदड़, लोड़ींदड़, लोचींदड़ ऐं भोॻींदड़ फ़र्दनि जे तारीख़ जे रूप में ज़ाहिर थी ऐं पीर साहिब जे ॾसियल पंधनि ऐं पेचरनि ते हलंदे नवनि मुहक़िक़नि, मुअरिख़नि ऐं तारीख़ जे वर्क गर्दानी कंदड़नि उन जी धूड़ में लटियल वजूद तां वक़्त जे चढ़ियल मणी मिटीअ खे हटाए कुझु बहितर शकिल में अवाम आॾो पेश कई आहे। तारीख़ लफ़्ज़ जॾहिं ज़ुबान ऐं ज़हन ते उसिरिजे थो त हमला, जंगियूं, खूनो कष्ट, बादशाह, शहज़ादा, वज़ीर, अमीर, महल, माड़ियूं, कोट, किला, कुंगरा, दहशत, हैबत ज़हन ऐं वजूद खे वकोड़ियो छॾे। कातिल, धाड़ेल, फोरू, लुटेरा, ज़ालिम ऐं फासिक, हीरा, ॾहेसर, जोधा ऐं जुंग जवान बणिजो असांजे साम्हूं अची बीहंदा हुआ। लाशनि जा ढेर, रत जा राङा, वसंदियूं वीरान, इज़तियूं नीलाम ऐं ग़ुलामीअ जा तोक गिचुनि में पायो हितां जा माण्हू नज़र ईंदा हुआ। ख़ासि तौर ते सिंध जी तारीख़ जेका जोड़ाई ऐं सहेड़ाई वई हुई पघारदार मौरिख़नि ऐं तारीख़दाननि खां। जॾहिं सैयद हसामुद्दीन राशिदी सिंध जी असुल ऐं सची तारीख़ जे बेकफ़न मागनि तां मणी मिटी हटाए उन जो असुल चहिरो साफ़ करे अवाम जे अॻियां पेश कयो त तारीख़ जो रंग बदिलजणु लॻो। पर उहा तारीख़ आहे माण्हुनि जो माण्हुनि मथां, क़ौमुनि कबीलनि जो कबीलनि मथां, बुखियनि ऐं फोरनि जो, धरतीअ धड़ियुनि ऐं ॼावनि मथां जबर, ॾाढ, राजधानियुनि जो उसरणु, ठहणु, ड्रहणु, कमाल ऐं ज़वाल। सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल तारीख़ जो हिकु नओं रंग, नओं रूप, नओं ढंग ऐं नवां रस्ता, पंध ऐं पेचरा थी ॾसे। M.H. पंवर साहब हीअ तारीख़ लिखी सिंध जी तारीख़ जा बिल्कुलु नवां ऐं अछूता रुख साम्हूं आणे रखिया आहिनि। ये तारीख़ लिखण लाइ हिन तहक़ीक़ जा केतिरा ई नवां रुख ऐं तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि ऐं तारीख़, तहज़ीब, मईशत, समाज, रस्मूं रिवाज, दीन, धर्म जे वजूद, ओसर, इस्तेमाल, मौसमुनि ऐं फितरत जे ॾाढाइनि, बदिलजण ऐं दरियाहनि जे रुखनि मोड़ण ऐं मटण जे इंसानी तहज़ीब, आबादी ऐं उपत ते पवंदड़ असरनि जी तारीख़ बयानु कई आहे। जंहिं जदीद क़दीम माख़ुज़नि, हवालनि, आसार क़दीमा जी तहक़ीक़ुनि, तारीख़ी हवालनि, ज़मीनी ऐं मौसमी तब्दीलियुनि, दरियाहनि ऐं पाणीअ जे वहकरनि जे रुखनि मटाइण जे असरनि खे जदीद साइंसी तजुर्बनि सां साबित कयो अथसि ऐं पुराणनि लोक दास्ताननि, देवमालाई ॾंद कथाउनि, सुगड़नि ऐं शाइरनि जे हथ ठोके तारीख़ खे ग़लति साबित कयो अथई। ॿुधायल मागनि जूं उॾामंदड़ तस्वीरूं कढी उन्हनि जी मदद सां नक्शा जोड़े उते खोटायूं कराए सच खे साबित कयो अथई। हिन किताब में लिखत वारी मालूमात सां गॾु तस्वीरी मालूमात बि तमामु क़ीमती ॾिनी वई आहे, जंहिंमें नक्शा, सिक्का, ज़ेवर, थांव, रहणी करणी जे अंदाज़ जूं तस्वीरूं, इमारती नमूना, पोखी राई ऐं शिकार में कमु ईंदड़ औज़ार। जीअं त हिन किताब जे मज़मून पढ़ण सां ई अंदाज़ो लॻाए थो सघिजे त हीअ तारीख़ आहे सिंध में उसरंदड़, वधंदड़, सुसंदड़ ऐं ढुरकंदड़ ज़रई ऐं मईशती लाहनि चाढ़नि जी उन जे कारजनि जी। M.H. पंवर साहब जी हीअ तारीख़
तहक़ीक़ ऐं तजुर्बनि जो वॾो ख़ज़ानो आहे, जंहिं मुहबत प्यार ऐं इश्क ऐं ईमानदारीअ सां हीअ तारीख़ पंवर साहब अंग्रेज़ी ज़ुबान में पेश कई आहे। उन हीअ सचाई ऐं सुभाउ सां उनखे उमर सुमरो साहब सिंधी ज़ुबान सां सींगारियो आहे, जंहिंजो काथो उन मां करे थो सघिजे त जीअं हर किताब जो मुहाग हूंदो आहे, तीअं हिन किताब जे मुहाग खे उमर सुमरो साहब ठेठ सिंधी शाइराणे अंदाज़ जो नालो ॾिनो आहे थल। ॿोलीअ जी ख़ूबसूरती ऐं निज हुजण जी परूड़ थल पढ़ण सां ई पइजी थी वञे। जीअं बाब पहिरियों थल में लिखे थो, थुले लेखे तारीख़ मां मुराद आहे त उहा उपत जी तारीख़ आहे, उपत जे ज़रियनि जी तारीख़ आहे, उपत जे ज़रियनि ते हलंदड़ वस जी तारीख़ आहे ऐं उपत जी विरासत जी तारीख़ आहे। जीअं त उपत जो आधार ॿनीअ पाणीअ ऐं आबहवा ते हूंदो आहे ऐं उहा वायुमंडल जे पिणु सिधे असर हेठि हूंदी आहे। उन लेखे तारीख़ असल में माज़ीअ जे वायुमंडलनि जो लेखो चोखो आहे। सिंध जहिड़ो सूबो जंहिंजे ओलाही जाबलू पट्टी कोहिस्तान ईरान बलोच रण जो वधियल भाङू ऐं ओभारियूं वारियासो थर हिंद महारेगिस्तान जो वधियल भाङू आहे, सा असल में हिकु ऋण ई आहे। पर संदसि विच वारनि सिंधू दरिया जे पाणीअ सां रेज थींदड़ भलियुनि लटियासियुनि ॿिन्हिनि खेसि दुनिया जे ॿिनि कठोर ऋणनि जे विच ते हिकु कुशादी जन्नत बणाए छॾियो आहे। तंहिं करे सिंध जी तारीख़ सिंधूअ ज़रिए थींदड़ उपत जी तारीख़ ऐं उन जे मटिजंदड़ वहकरनि जी तारीख़ आहे, जेके सदाई लूंहं कांडारींदड़ ॾुकारनि बुखुनि मौतनि ऐं राज घराणनि जे तब्दीलीअ जो कारण बणिजंदा रहिया आहिनि। सिंधूअ जा मैदानी इलाइक़ा सिंध जे लॻभॻि 80% आबादीअ खे तातींदा आया आहिनि। सिंधू दरिया जे लाह चाढ़ जो आधार हिमालय में बर्फ़ जे ॻरण ते हूंदो आहे। जॾहिं हाड़ हल्का थींदा आहिनि ऐं बर्फ़ घटि ॻरंदी आहे त सिंधू लाथ में हूंदो आहे। तॾहिं वाह भरिजी नाहिनि वहंदा, ॿनी घटि आबाद थींदी आहे ऐं उपत पिणु घटिजी वेंदी आहे। जॾहिं हिमालय में गर्मी सरसू पवंदी आहे त वाह भरिजी वहंदा आहिनि ऐं वधीक ॿनी आबाद थींदी आहे। सिंधूअ में पाणीअ जो आधार मंझंदि छोड़ कंदड़ 5 सहकारी दरियाहनि खे पाणी ॾींदड़ पंजाब ऐं कश्मीर जे इलाइक़नि में पवंदड़ मींहं ते पिणु हूंदो आहे। जॾहिं उते मींहं झझा पवंदा आहिनि त सिंध में ॿोॾि वारी सूरत हाल थींदी आहे। मतिलबु त सिंध में उपज जे तारीख़ जो आधार ओभर ऐं ओलह पंजाब कश्मीर ऐं हिमालयाई परगिणे जे उतरियनि पासनि जे आबहवा ते पिणु आहे। हीअ तारीख़ सिर्फ़ु 6000 साल जी तारीख़ न बल्कि सिंध जी लखी साल पुराणी तारीख़ आहे। मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ राज घराणनि जा तफ़सील ॾिनल आहिनि। ज़मीन जी बीहक पाणीअ जे वहकरनि ऐं थींदड़ फसलनि जी ॼाण ॾिनल आहे। जीअं बाब 7 में सिफ़े 49 ते ॼाणाए थो, सिंध में फसलनि जी ओसर फसलनि ऐं जानवरनि ॾांहुं धारजण जी शुरूआति मेहरगढ़ में फसलनि ऐं जानवरनि धारण जी शुरूआति मेहरगढ़ में हेठि ॾिनल तरतीब सां थी। 7000 या 6000 क़बले मसीह अन्न जेके काया विया ऐं ढोर जेके धारिया विया, सेहवा उघाड़ी कणिक स्पेरोकोकाइड छकतारी जव होर्डियम वेलगेर झंगिली जव होर्डियम वेलगीर वेरिनोडम कणिक जी अवाइली जिन्स सेनकोरन ऐं ॿी अवाइली जिन्स एमर ट्रेटिकम डेक्टम वीट। ढोरनि में गऊं ऐं मेंह धारी वई ऐं उन खां कुझु सदियुनि जे विथीअ खां पोइ रिढ ऐं ॿकरी। 6000 खां 5000 क़बले मसीह सयुनि वारी ड्यूरमब्रेड कणिक मटर पिज़म आरोनस मुंहनि जे दड़े में संदन हुजण अचण खां अटकल 3000 खां 5000 साल अॻु कतल फेंकस डेक्टिलफिरा मुंहनि जे दड़े खां 3000 खां 3500 सालनि खां वधीक अॻु ऐं तेली ॿिज तिर ऐं सरियं मुंहनि जे दड़े खां अटकल 3000 खां 3500 साल अॻु 6000 खां 5500 क़बले मसीह धारे आया। 4500 खां 4000 क़बले मसीह फुटियूं तंदु सुट लाइ कायूं वयूं ऐं घणो करे ककिड़े जे तेल लाइ पिणु। कणिक जी नई जिन्स रेटिकम एस्टियोम आई उघाड़ी कणिक एस्पेरोकोकाइड 4000 क़बले मसीह खां सुतत पोइ आई।
सिंध ते दरावड़, आर्यन, क्यानियुनि, यूनानियुनि, मौर्यनि, बाक्त्रियुनि, सिथियुनि, पार्थियुनि, कुशानियुनि, सासानियुनि, वहलिकाउनि, राय घराणनि, ब्राह्मणनि, उमवियुनि, अब्बासियुनि, सुमरनि, समनि, अरगूननि, मुग़लनि, अफ़गानियुनि, कलोड़नि, टालपुरनि ऐं अंग्रेज़नि खां वेंदे अॼु ॾींहं ताईं जी हुकुमरानी रेजाणी सुधारनि ऐं उन्हनि जी ज़रई उपत ते असरनि खे पधिरो कयो आहे। उन्हनि राज घराणनि जा तफ़सील ॾिना आहिनि। उन्हनि ते पवंदड़ मौसमी तब्दीलियुनि, जाग्राफियाई जोड़जकुनि ऐं दरियाई रुखनि जे मटिजण जा नतीजा बि पेश कया आहिनि। हाकिड़े ऐं सरस्वती दरिया जी तकरार खे पेश कयल तारीख़दाननि ऐं लोक कहाणीकारनि जे बयानु कयल तारीख़ खे साइंसी तजुर्बनि वसीले ग़लति साबित कयो अथई। सिंध में न सिर्फ़ु मिठे पाणीअ जे ज़ख़ीरे जा माॻ ॿुधाया अथसि, पर उन्हनि जे इस्तेमाल जो बहितर ऐं लाभाइतो तरीक़ो ॿुधायो अथसि। हाणे कमु हाकिमनि ऐं अख़्तियारीअ वारनि जो आहे त उन ते केतिरो अमल करे उन ई मां काराइतो लाभ था माणीनि। किताब जे 36 बाबनि ऐं 4 ज़मीमनि खां अलावा 6 सिफ़नि ते ॾात सागर में उहो ख़ज़ानो ॾिनो अथसि जंहिंमां हिन इल्मी गुटके जा मोती मेड़िया अथई ऐं उहो समूरो ख़ज़ानो MH पवर इंस्टीट्यूट जामशोरो में हर मुहक़िक़ मौरिख़ ऐं तारीख़ नवीस लाइ मौजूदु आहे। न सिर्फ़ु उहो, पर उन खां अलावा बि अनमोल क़िस्म जो ख़ज़ानो ऐं मवाद उते मौजूदु आहे ऐं वधीक किथे किथे उहो ख़ज़ानो मौजूदु आहे उन जो ॾस बि ॾिनो अथसि। हाणे उहो ईंदड़ मुहक़िक़ ऐं मौरिख़ जो कमु आहे त उन मां लाभ हासिलु करे ऐं मोहम्मद हुसैन पंवर साहिब जी हिन कम खे अॻिते वधाए असुलु मंज़िल ते पुॼाए। हक़ीक़त उहा आहे त हिन किताब में समायल नुक़्तनि ऐं अनमोल मोतियुनि जे ख़ज़ाने ते राय ॾियणु ऐं वीचार वंडणु कंहिं वॾे आलिम, मौरिख़, मुहक़िक़, तारीख़ नवीस, आसार क़दीमा जे माहिर, ज़मीनी सुभाउ ऐं अर्ज़ियाती आलिम, इंजीनियर, साइंसदान या आबी माहिर जो कमु आहे। जेकॾहिं ईमानदारीअ सां वेही हिन पोरे जा गुण ॻणाइणु शुरू करे त जेकर अहिड़ा ॿिया कई किताब जुड़ी पवनि, पर आउं हिकु कम अक़ल ऐं इल्मु कारी सिर्फ़ु सुट जो हिकु फोड़ो खणी ख़रीदारनि में पंहिंजो नालो लिखारायो आहे जेको शल पढ़ंदड़नि ऐं ॿुधंदड़नि जे हुज़ूर में क़बूलु पवे। अली हसन अब्बासी, 8 मई 2026 ईस्वी, जुमे जो ॾींहुं।